पक्का टांग जे ॻोठ ग़ुलाम शबीर शह जे रहवासी आशिक शेर ऐं राणीपुर जे ॻोठ निहाल ख़ान सोलंकी जे रहवासण सातिया हसन सोलंकी अदालत में प्याज उपरणो करण बाद तहफ़ुज़ लाइ प्रेस क्लब शहदादपुर पहुची साफ़िन खे दाहींदे चयो त असां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां 8 ॾींहं अॻु घरां निकिरी अदालत में प्याज उपरणो कयो आहे। नारी सातिया हसन सोलंकी चयो त हाणे मुंहिंजो वालिद मोहम्मद आज़म सोलंकी मामा माजिद सोलंकी ऐं सलीम सोलंकी असां ॿिन्ही जी जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि ऐं कूड़ा केस करे परेशान कयो वञे पियो। दर बदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। जॾहिं त आशिक शेर चयो त प्याज उपरण बाद मुंहिंजा माइट भाइर असांजा दुश्मन बणिजी ज़िंदगी ज़हर बणाए छॾी आहे। उन्होंने आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त खेनि तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं कूड़ा केस ख़तमु करे इंसाफ़ कयो वञे। अच्छा तव्हां छा कयो हो? जी असां शादी कई आहे पसंद जी। कंहिंसां शादी कई? मोहम्मद राशिद सर सां। किथे कई आहे? हैदराबाद आहे हिकु। हाणे छा मसइलो आहे? मसइलो इहो आहे त मतिलबु असांखे पंहिंजे माइटनि मां ख़तरो आहे ऐं मतिलबु उहे छा चवनि त काशे खणी विया हो पर मां कुझु बि न आहियां खणी आई ऐं मां हिन सां तमामु ख़ुशि आहियां। मां हिन सां ई रहंदमि। अच्छा माइट तव्हांजा जेके आहिनि उहे किथे रहंदा आहिनि, कहिड़े शहर में? जी उहे बि राणीपुर आहिनि, निहाल खान ॻोठ। नाला छा आहिनि उन्हनि जा? मुंहिंजे अबूअ जो नालो आहे मोहम्मद आज़म ऐं जंहिंमां असांखे ख़तरो आहे उहो मुंहिंजो मामू आहे मोहम्मद माजिद नालो अथसि ऐं सलीम सोलंकीअ मां। अच्छा सोलंकी जो? जी जी। हिन जो नालो छा आहे? मोहम्मद राशिद। ज़ात जो केरु आहे? शहर। अच्छा किथे रहो तव्हां? जी मां खेरपुर में रहसि। हिते कीअं पहुता आहियो? सर हिते प्रेस क्लब में आया थे जान खे ख़तरो हुयो। कॾहिं शादी कई? कहिड़ो ख़तरो तव्हांखे? सर हिन छोकिरी जे माइटनि में ख़तरो आहे जान खे ऐं मूंखे पंहिंजे माइटनि में ऐं भाइरनि में ख़तरो आहे। तव्हांखे बि ख़तरो आहे? जी जी। अच्छा तव्हांजा ॿाहिरि तव्हांखे बि घटि वधि चवंदा? जी जी सर। अच्छा तव्हां हाणे ॿई तहफ़ुज़ घुरो था? तहफ़ुज़ घुरूं था। SSP खेरपुर खां, IG सिंध खां ऐं चीफ डिस्ट्रिक्ट पाकिस्तान खां। छा कंदा आहियो तव्हां? जी छा कंदा आहियो? असां हाणे कमकार कंदा आहियूं फैक्ट्री में। पोइ हाणे तव्हांजी ज़िंदगी भला कीअं पई गुज़रे? हाणे सर तमामु तकलीफ़ में ज़िंदगी आहे। असां तमामु ॾुखिया आहियूं, दर दर ते धिका खाईंदा पिया था। कॾहिं तव्हां शादी कई आहे? सर 3 तारीख़ ते। जी कहिड़े में? हाणे तव्हांजो मुतालबो छा आहे? असांजो मुतालबो इहो आहे त असांखे तहफ़ुज़ ख़तमु कयो वञे सर।